नाज़रीन, तहरीक इंसाफ़ क़यादत शेर अफ़ज़ल मरवत के शोकास नोटिस जारी कर छॾियो आहे। पीटीआई जे सेक्रेटरी जनरल उमर अयूब तरफ़ां जारी कयल शोकास नोटिस में शेर अफ़ज़ल मरवत खां 3 ॾींहं अंदरि वज़ाहत तलब कई वई आहे। शोकास नोटिस में चयो वियो आहे त अवां जी गैर ज़िम्मेवाराणियुनि बयाननि सां पार्टी जे साख खे नुक़सान पहुतो आहे। बानी पीटीआई जे वाज़े हिदायतुनि बावजूदि अवां तकरारी बयान ॾेई रहिया आहियो। नोटिस में वधिक चयो वियो आहे त जेकॾहिं 3 ॾींहं में वज़ाहत न कई वई त कार्रवाई कई वेंदी। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हां खे अहम ख़बर ॾियूं पिया। तहरीक इंसाफ़ क़यादत शेर अफ़ज़ल मरवत खे शोकास नोटिस जारी करे छॾियो आहे। पीटीआई जे सेक्रेटरी जनरल उमर अयूब तरफ़ां जारी कयल शोकास नोटिस में शेर अफ़ज़ल मरवत खां 3 ॾींहं अंदरि वज़ाहत तलब कई वई आहे। शोकास नोटिस में चयो वियो आहे त अवां जी गैर ज़िम्मेवाराणियुनि बयाननि सां पार्टी जे साख खे नुक़सान पहुतो आहे। बानी पीटीआई जे वाज़े हिदायतुनि बावजूदि अवां तकरारी बयान ॾेई रहिया आहियो। नोटिस में वधिक चयो वियो आहे त जेकॾहिं 3 ॾींहं में वज़ाहत न कई वई त कार्रवाई कई वेंदी।